बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ख़ातिम इन्फो टीवी में मां जो मेज़बान ख़ातिम कनोड़ो ऐं मूंसां गॾु आहे सिंध धरतीअ जो ॼाओ सिंध ॼाओ ऐं सिंध जे मदनी वसीलनि लाइ, सिंध जे जाग्राफियाई हिफ़ाज़त लाइ, सिंध जे तारीख़ ऐं तहज़ीब लाइ सदाई सभिनी खां अॻु में अॻु भरो रहंदड़ हकीम अली आरिजो साहिबु जे फुलड़ियुनि सां पाण खे ओॾे आयो आहे। हकीम साहिबु सभु खां पहिरियों तव्हांखे असां मलिकार था चऊं। हाकिम साहब तव्हां असांखे इहो ॿुधायो त सिंधी माण्हू सिंध जो सकाफ़ती ॾियारो छो मल्हाईंदा आहिनि? इन करे मल्हाईंदा आहिनि त सिंध सदाई सूफ़ियुनि जी, बुज़ुर्गनि जी ऐं दरवेशनि जी ऐं पंडितनि जी धरती हीअ रही आहे ऐं अमुन वारी धरती रही आहे। ऐं हीअ जेका सिंध जी सकाफ़त आहे उनखे इन जे करे मल्हाईंदा आहियूं त हीअ असांजा अबा ॾाॾा सभु इहो ई कल्चर, टोपी अजरक शौक़ सां पाईंदा हुआ, पटको ॿधंदा हुआ। इन जे करे जेके बि चैनल हो तव्हां सभिनी जूं महिरबानी जो मल्हायो, न त तव्हां बराड़ियुनि में अॻे ॾिसंदा त शौक़ सां वॾा पटका अजरक हणी वेंदा हुआ जॾहिं भलाकड़ा थींदा हुआ, मोहबतूं हूंदियूं सिंध में। हे त हाणे अचे अॼुकल्ह इहे जेके ज़ालिम हुकुमरान हिन मुल्क ते मरिजी विया आहिनि, हथ ठोकू के कीअं हरूभरू हीअ जेका सिंध रही आहे सदाई पीरनि फ़क़ीरनि जी ऐं अमुन वारी धरती, भाईचारे वारी धरती रही आहे। कॾहिं त माना इहो बि न तसवर हूंदो आहे त बाबा हे को मुस्लमान आहे या हिंदू आहे, ॿई गॾु मज़हबी ऐं जेके आहिनि जेके मज़हबी फ़र्क़ु आहिनि, तफ़ावत आहिनि, उन खां हटी करे सिंध हिकिड़ो मुख़्तलिफ़ माण्हुनि जो मज़हबनि अक़ीदनि वारनि माण्हुनि जो संगम आहे, इहो चवण था। बिल्कुलु हिते मज़हब सिंध जी जेका ॿोली आहे सिंधी ॿोली, उन जे हवाले सां हिकिड़ो ॻाल्हि अचे थी पई त सभ खां पहिरियां जेको क़ुर पाक जो तर्जुमो थियो उहो बि सिंधी ॿोली में थियो। बिल्कुलु। ऐं गॾोगॾु सिंधी ॿोलीअ में एतिरी वुसअत आहे जो हुन में 52 त सिर्फ़ु हरफ़ आहिनि। ऐं सिंधी ॿोली एॾी त मिठास वारी आहे, जॾहिं बि तव्हां पढ़ंदव नी तूए तोतो, हे हरणी, खे खच्चर, दाल दोल, दाल मिठी मिठो आवाज़ ऐं तव्हांखे सदाई इहो सुरूर पई वेंदी त हिन धरतीअ जी ख़ुशबू तव्हां लाॻिया पियल हूंदी। साईं हिकिड़ो टर्म यूज़ थींदो आहे इंडस सिविलाइज़ेशन, यानी सिंधू माथरी। बिल्कुलु। त उन में त तव्हांजो कश्मीर, पंजाब, KPK ऐं ही जितों दरिया जो पेर सिंधी समुंड जेको आहे, पाण इनखे ज़ोरी अरबी समुंड कयो अथऊं, इन ताईं इंडस सिविलाइज़ेशन इनखे जेको आहे बाबा दरिया जो जेको पाणी निकिरे थो न उहो शींहं जे वात मां थो निकिरे। इहो कॾहिं तव्हां उते वञी ॾिठो आहे? अच्छा। जेको बि सिंधू दरिया जो पाणी अचे थो न उते कुदरत ई सिंध सां राज़ी जो शींहं जे पाणी वात मां निकिरंदो आहे। असांजा सिंधू दरिया पाणी असांखे पंहिंजो ज़राअत पंहिंजी हर शइ पंहिंजी। अच्छा हकीम साहिबु, मां जेको आहे ॾिठो आहे त इलेक्ट्रॉनिक चैनल हुजनि, अख़बार हुजनि, सोशल मीडिया हुजे, या असां अमली तौर ते जॾहिं घर घिटी वञूं था शहरनि में, ॿाहिरनि ॻोठनि में, त सिंध जा माण्हू टोपी, अजरक, ड्रेस, छपर रखणु, कुहाड़ियूं संभालणु, हर पंहिंजारियूं, डोर ढगा ऐं ॿियूं जेके पुराणियूं क़दीमी शयूं आहिनि लॻा पियल, उनखे सिंगार, माना सिंध सिंगार जी रही आहे। माना सिंध इहो ॾिसंदो न ॻाल्हि तव्हां हाणे बि बाराड़ीअ में जॾहिं बि तव्हांजो वञणु थिए, कंहिं बि तव्हां ओताक में वेंदव न त पंहिंजारी टंगी पई हूंदी, हरण जा सिंग टंगिया पिया हूंदा, तांदनि जा फोटू लॻा पिया हूंदा। जेका बि माना पहिरियां खां माना शुरू खां जीअं सिंध हुई उनखे हिन सिंध जे माण्हुनि संभाले रखियो आहे। ऐं मां सिंधी क़ौम खे सलाम पियो थो कयां त हिन असांजी हीअ धरती क़दीमी आहे। तव्हां इनखे ख़ातिम साहिबु ॾिसो न त असांजी 5000 7000 साल खां अॻु में मुंहनि जे दड़े ते वेंदव तव्हांखे हिकिड़ी नाचड़ी मिलंदी जंहिंजो रक़्स थियल आहे, डांद गाॾी तव्हांखे मिलंदा, हर शइ सकाफ़त, नालियूं, उते माना ड्रेनेज सिस्टम ऑलरेडी 7000 साल पुराणो हुयो न, त हे त बाक़ी बि त ड्रेनेज सिस्टम बि त पोइ दुनिया में अॼुकल्ह जेका मसइला आहिनि सिंध जा उहे कहिड़ा आहिनि? सकाफ़त हुजे, जाग्राफी हुजे या वसीला हुजनि, जेको बि तव्हांखे शयूं। मां तव्हांखे हिकिड़ो ॻाल्हि ॿुधायां न, वॾे में वॾो हिन धरतीअ सां ज़ुल्म इहो थियो आहे त तव्हां खां तालीम, सिहत, हर शइ खसी वई आहे। बाक़ी त वॾे में वॾी माण्हूअ जी शइ इहा हूंदी आहे त तालीम हूंदी त तव्हां अॻिते हर शइ करे सघो था, सिहत तव्हां वटि हूंदी त अॻे सां ॻाल्हाए सघो था, हर शइ माण्हू सिंधी क़ौम वेठो निज़ाम आयो ॾिठी सिंधी क़ौम खड़ी थी बीठी
तॾहिं हुनखे ख़तमु करायूं। कराचीअ जे विरहाङे जूं ॻाल्हियूं आयूं, वरी बि सिंधी क़ौम हिकु थी बीठी। जॾहिं वोट तव्हां कंहिंखे बि ॾियो, कहिड़ीअ बि पार्टीअ खे ॾियो, पर जॾहिं सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि ईंदी आहे या सिंध ते ॾुखियो टाइम ईंदो आहे त पोइ इहो न चवंदा आहिनि त मां फलाणे पार्टीअ जो आहियां, पोइ सिर्फ़ु सिंधीअ जो लफ़्ज़ अची वेंदो आहे। पोइ हर माण्हू पंहिंजे माउ खे बचाइण जे लाइ मैदान अमल ते हूंदो आहे। अच्छा हाकिम साहब, तव्हां चयो त सिंध जी जेका तालीम आहे उहा तबाह कई वई आहे, त ज़राअत तबाह कई वई आहे, हेल्थ तबाह कई वई आहे, उन लाइ असांखे छा करणु खपे? मुख़्तसिर सवारियो सिंध त सवारियो, तालीम बचायो, इहा जेको तव्हांजो उनवान आहे, ईअं ई असां सॼे हिननि खे मामलनि खे खणी हलंदासीं त अलाह कंदो असांजा जेके बि मामला मसइला आहिनि उहे हल थी वेंदा। जी वियोसि हाकिम अली यारी जो साहब जो सिंध जे सकाफ़त, सिंध जे जाग्राफ़ी, सिंध जे सियासत ऐं सिंध जे समाजी मसाइलनि बाबति तव्हां मूंखे ॿुधो। असांजी कचहरी जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त ख़ादिम इंफो टीवी खे जेको आहे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि सां गॾु जेको आहे शेयर कयो। पंहिंजो ऐं भरपासे वारनि जो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।